بسم الله الرحمن الرحيم إنا أرسلنا نوحا إلى أنذر قومك من قبل أن يأتيهم عذاب أليم قال يا قوم إني لكم نذير أن يعبدوا الله واتقوه وأطيعون يغفر لكم من ذنوبكم ويوفركم إلى أجل مسمى إن أجل الله إذا جاء لا يؤخر لو كنتم تعلمون قال صلى الله عليه وسلم من لقي الله لا يشرك به شيئا ويصلي الخمس ويصوم رمضان غفر له صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. بلغ العلا بكماله كشف الدجى بجماله حسنت جميع خصاله صلوا عليه وآله माशाअल्लाह वाजी कुल शहर तड़े दो मोरी लगी मोट बोलिए कि हकीम चंडियों में असल इंतहाई प्यारे मुस्तक़बिल मेजबान को ठंड के तरफा रख रहे हैं इन अजीम शान
कॉन्फ्रेंस में असाई तमाम पंहिंजे रब करीम के ज़ात खे राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया आहियूं। दुआ या गुरु त अल्लाह रब्बुल इज्जत असाई तमाम सभिनी जी हाज़िरी खे अचण वेहण ॿुधण ॿुधाइण के पंहिंजे बारगाह में क़बूल मंजूर फरमाए। मुझे दोस्तों प्रोग्राम इस्लाह जे लाइ त अचण वारनि खे क़ुरान ॿुधाइजे, कायनात जे नबी जा फरमान ॿुधाइजनि, वो ॿुधण वारो पंहिंजे पाण खे क़ुरानी आईने ऐं टिकरे साम्हूं पेश करे त आया मोमिन का अहिड़ी गलती त नाहे को अहिड़ो गुनाह मुंहिंजी ज़िंदगी में त नाहे का अहिड़ी बीमारी शिर्क ऐं कुफ्र जहिड़ी मुंहिंजी ज़िंदगी में त नाहे। अल्लाह न करे जेकॾहिं आहे तो पोइ क़ुरानी आयतन के जरिए उन जो इलाज कुरान के अल्लाह शिफा ते कुरान शिफा ज़ाहिरी जेके बीमारियों उन्हें दी शिफा रब साईं कुरान में रखी है। बातिनी जेके बीमारियों कुफ्र है शिर्क है उन्हें शिफा अल्लाह कुरान कुरान मजीद के अंदर अल्लाह रब्बुल इज्जत असाई के समझाण के लाइ अबूरन नबियन उन्हनि जे कौम जा तज़किरा अल्लाह से कया है। वक्त के नबियन के अल्लाह मुल्ही कौम के सुधारे के लाइ त तमाम पंहिंजी कौम के मथां मेहनत करे उन्हनि खे मूं अल्लाह जी हिकड़ाई समझायो, मूं अल्लाह जी सुञाणप मूं अल्लाह जो तारुफ करायो। जिन माण्हुनि वक्त जे नबियन के सच्चो समझो, वक्त के नबियन जी ताबेदारी कई, अल्लाह वटा उन्हनि खे दुनिया ऐं आख़िरत जी इज्जत, दुनिया ऐं आख़िरत जी वटा कामयाबियूं मिलियूं। पर जिन 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 नबियन जी मुखालिफत कई, नबियन के ईज़ायो, अल्लाह जी हुकूमत जी भंजड़ी कयो, कुरान उही अज़ाब बयान बताया है। तो अल्लाह जे उहे अज़ाब में गिरफ्तार थी अवां जेके आयल आयो हज़ारनि जी तादाद में इन नियत सां आया है। पंहिंजा कमकार छॾे, पंहिंजूं निंडूं फिटाए, पंहिंजा घर में नरम बिस्तरा छॾे, पंहिंजा घरड़ा छॾे त वञी करे आलिमनि खां क़ुरान ॿुधो।
मुझे दोस्तों मुझे जितरो चैन मिलियो इंशाअल्लाह इन सॼे टाइम बयान है वो कंदस कुरान में उन्नन किस्सन में जा अल्लाह रब्बुल इज्जत हजरत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो किस्सो बयान नूह अलैहिस्सलातु वस्सलाम कि जे कौम में मोकलियो वियो उन कौम के अंदर मर्ज ऐं बीमारी अहिड़ी हुई बुत परस्ती ऐं उहा कौम पंजन खे मञण वारी हुई पंजतनी समझो पंज वॾा उन्हनि जा बुत हुआ अल्लाह उन्हनि बुतनि जा नाला क़ुरान में ज़िक्र कया वद सुवा यगूस यऊक नसस ये पेरी अल्लाह जा बरगुज़ीदा माना हुआ मकबूल माना हुआ अल्लाह जा दादला माना हुआ हिकिड़ो अल्लाह के प्यारो थींदो वियो माण्हू जी अकीदत मोहब्बत जहिड़े हुई वफ़ात खां बाद बि हिकिड़ा उन्हनि जे क़बरनि ते आया कोई नस्ल जेका आई उन्हनि जे क़बरनि जा तवाफ शुरू कया रुकू ऐं सजदा शुरू कया की जेका नस्ल आई उन्हनि बुतनि खे माज़ अल्लाह खुदा जो दर्जो सॼी कौम बुत परस्त बणिजी वई वक्त जे नबी जी ज़रूरत पई अल्लाह हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खे मोकिलियो जेकॾहिं को साथी क़ुरान मजीद खणी अचे थो जी महिरबानी थींदी तवज्जो ऊंचो सी पारो सूरत फरमाई इन्ना अरसलना नूहन इला कौमिही अन अंज़िर कौमक मिन क़ब्ल अन यअतियहुम अज़ाबुन फरमाया सफजू नबी के कौम के तरफ मोकिलियो तो वनी करे मुजानू पाजी कौम के मु अल्लाह जी कराई समझा मु अल्लाह जो तार मु अल्लाह जी सुञाण करा हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम कौम के सामने आयो चवण लॻो काल कौम इन्नी लकुम नज़ीरुन मुबीन आऊं तव्हां वटि अल्लाह जी तरफ़ नबी थी आयो आहियां पैगंबर ऐं रसूल थी आयो आहियां हिदायत वारो थी आयो आहियां तव्हां वटि हज़रत नूह अल्लाह जो पैगाम ॿुधाए इबादत अकेले अल्लाह की करो मुझे अल्लाह कुरान में फरमायो बकरा सूरत 21 नंबर आयत पहली सिपारो है फरमाया अज्वल रब्बकुम अल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून पसंद अपनी अपनी मुख्तलिफ किस्म जा माण्हू असांखे मिलंदा आहिनि के दिलनि में लही वेंदा आहिनि के दिल तां लही वेंदा आहिनि हिकिड़ी जॻह ते वियासीं हमरा हिकिड़ो मुंहिंजे पासे में वेठो वॾो भाकुर पातई तॾहिं मुंहिंजे खे चयो कि साईं तव्हांखे सलाह ॾियां चयो तव्हांखे वाह जो आवाज़ ॾिनो आहे भलो गलो ॾिनो आहे
मुझी सलाह ये कुरान घट पढ़ो बैत घना पढ़ो। मुझे वो हाजुर बाबा यो कुरान जो को सीने में जा यो लाया दो आने इने के बैत रखा बैत जा इनकारी को नहीं और कुरान जो मजूरी पांचो जो एक नंबर आयत बकरा सूरत अल्लाह से इंसान सब मिल गए यहूदी ईसाई मजूसी कोली भील बाणिया डेग लामारी सब मिल गए रब के छाबे छाबे फरमाया अय्युन्नास ओ दुनिया का इंसानो तवा के इबादत को अल्लाह की करो रुकू को अल्लाह जा करो सजदा को अल्लाह जा करो। अल्लाह दुनिया के सब इंसान के सामने में बड़ा मजबूत दलील रखा है जो उन दलील की कोई मानो मुखालिफत न तो करे सके बोलता है क्यों मजहब हो गए। अल्लाह को फरमाए दुनिया का इंसानो तमाम सपने के रब अल्लाह आया तमाम सपने के पैदा करने वाले अल्लाह आया। रब लफ्ज अरबी में इनकी माना है पाली कर तवाजे करे दुनिया के कोली बुद्धि लगवाने का पूछो मंदिर में भाई तवा ये सवाल करो तवा जो रब के रहे पालन वालों के रहे तवा के पैदा करने वालों के रहे रब के काबाद कसम खड़ी करे तवा जो दुनिया का ईमान तवा के इतनी साल की तवा जोड़ीला त असा जो रब भी अल्लाह पैदा करने वालों भी अल्लाह आए पान मनीदा रब अल्लाह उधो उतां के बुधर रब लफ्ज अरबी जो इनकी माना पाली डन करो गाना तो सा रब लफ्ज की माना छाए कला तो सर छाए पाली डन जमीन में जा जमीन में जा कणक थी निकले ये छाज लाइ हूंदी है। अब मुझे टाइम खत्म थी साईं अची वियो मुझे टाइम खत्म थी साईं अची वियो इन करे सिर्फ 5 खां 10 मिनट अब कणक छाज लाइ हूंदी है खाण जे लाइ हूंदी है। अच्छा ये कणक रुगो पाण मुसलमान खाईंदा आहियूं रब सभिनी खे खाराईंदो हलायो तो सही फरमाए रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम दुनिया का इंसान तवा सबने को पाली लड़ो अल्लाह कुर्बान में जो मोहब्बत साथ केरे सबने के खाना वारो कारण वारो केर भाण वारो केर सबने के खाना पर खान खा पाक सबने के प्यारे पर खान खा पाक आ सबने के मिठू मिठू पान में बठने के झूठे खाती पाक इधर गरीब रब पंचर के भी खा रहा है धर्म के भी खा रहा है मोबाइल के भी खा रहा है इमाम के भी खा रहा है फरमान बरदार के भी खा रहा है नाफरमान के भी खा रहा है शुक्रगुजार के भी खा रहा है तना शाकिर के भी खा रहा है के चमन वाले ये सना को पत्ता पत्ता है खुदा का कदम तेरा सना को पत्ता पत्ता है खुदा का कदम तेरा जमीन और आसमान तेरे मौजूद अदब तेरा खाकर करे तेरे शिकवे खाकर करे तेरे शिकवे यार तअज्जुब है उस पर जी रहे तो करम तेरा अगे मानू चंदा जी जो खाए जे उन्हें जो खाए जे खाराण वारो केर है के खेरा पर बनी में जा खा रहा है के केबी में जा के गाड़ी में जा के मजदूरी में जा के नौकरी में जा के दुकान में जा के व्यापार में जा खा रहा है केर दो तमा दिखाऊंगा के दुकानदार सब ने के सुबह जो जी दुकान खोलींदा छटकार पो कंदा सफाई पो कंदा सामान जी सिज पो कंदा पेरी पेरी दुकान में साईं जी लगल तस्वीर के इहो हथ बनंदो
हाणे इन मुसलमान का कुछ और कोलिन भीलन वाणी की गाल नथो करिया इन मुसलमान का कुछ खाराए केर तो अल्लाह प्यारे इन मुसलमान का जो दुकान में वही हथ बधे तो साईं साईं हाणे भले लई वञा तवज्जो खाराए केर जो इनका पूछ से अल्लाह प्यारे केर जो अल्लाह पैदा के कयो अल्लाह रोजी केर को दे अल्लाह बच्चा केरी ने अल्लाह घरवारी केरी ने अल्लाह मने तो खाराए अल्लाह प्यारे अल्लाह भाई अल्लाह बच्चा अल्लाह दे रही हथ बधे तो साईं हथ के बधे साईं के पे बधे अल्लाह अल्लाह कलमे वारा उन रब के हथ छो न बधी जो खारा है साईं जी इज्जत भले कर साईं जो अदब भले कर साईं जो एहतराम भले कर रब तो फरमाए पूरी कायनात जे मखलूकात के खाराण वाली जान हो खुदा फरमाए उबुदू रब्बकुम الذي خلقكم ओ दुनिया जा इंसान तमा सबने जो पाली और अल्लाह या और पाले भी प्यार में तो हरी कोई पुरानी मजीद जो क्यों सितारो सूरत जो नाम सितार फरमाया अजुल इंसान गरक बिरब्बिकल करीम الذي خلقك فسواك فعدلك फरमाया ओ इंसान से जिंदगी में आए हुए मुझे समझने जला भी तैयार आए मुझे समझने जला भी तैयार आए फरमा को जो करीब बया करीब के बोल के जो खारा है भी प्यार में तो प्यारे भी प्यार में फरमा अल्लाही खलकत और मुझे बानो तो छाया मारो अल्लाह या कि जोड़ मारो अल्लाह या कि बचा मारो अल्लाह या इन्हें भी अल्लाह को फरमाए الذي خلقكم फरमा इबादत को अल्लाह की करियो जो तवासल के खारा वारो भी अल्लाह आया तकार वारो भी अल्लाह आया पैदा करने वारो के अल्लाह जो कसम खणी करे चवा तो मुसलमान जी गाल करे तो मुसलमान नथा मजन के मुसलमान नथा मजा सही की समझायो इधर बड़ो इल्जाम माफ कर दिया अब तवा नाला रखंदा आयो नंढड़न जा जिन रखजी वैसे रखजी जा हाणे उन के न दिसो नाला रखंदा आयो साईं दिनू हां साईं दिनू अली दिनू अल्लाह दिनू ने अली दिनू इमाम दिनू कलंदर दिनू साईं दिनू ये नाला आए ना कोने गला दुरसा हाने हिन का पुछ साईं साईं दिनू नालो छो रखियो थे से बुधायो साईं दिनू नालो छो रखियो थे बुधा हाने ही मुसलमान में चवे जिन जो कलमो खबर करो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद पाक रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद पाक रसूलुल्लाह यो कलमो हाने ही तो चवे से साईं दिनो नालो लेकर रखे मो कई शादी ही तो चवे 12 साल था मुझे औलाद को बड़ा हिला वसीला कयम दम दूध है हो दादा पीड़ा डॉक्टर दवाओं अल्ट्रासाउंड से औलाद को तो जड़ो बुजुर्ग मुखे को मिलियो उन मुखे को मशवरो जो वरी वो जड़ो बुजुर्ग मिलियो केड़ो मशवरो दे नहीं कि वनी फलानी दरगाह ते कारो चलो काए साईं बता तो के मिली जो पुट साईं भले कोठान का ताई छी दिसो गरीबो से सुनियो से भिंगो से फकीरो उधारा सुधारा पैसा खणी साईं जे दरगाह ते लई आयस साल का बाद मिलियो मुके पुटू साईं बचा नालो रखो साईं दिन साईं दिन ताई मत साईं दिन
सुभान अल्लाह। मुसलमान वेझे अलाह ॾिनो न साईं ॾिनो निज सच पियो ॻाल्हाए कूड़ न। हाणे ॾिठो साईं जे मज़ार ते दुआ पियो घुरे केरई फलाणो किथे जो फलाणे ॻोठ जो फलाणे शहर छो आयो साईं वटि आयो न साईं खां पुटु वठां अल्लाह जो कसम खणी करे चवां थो जेकॾहिं साईं वटां तोखे पुटु थो मिले भला तोखे जेकॾहिं ॿ टे ॻाल्हियूं पुछा नाराज़ कोन थिए साईं भले पुछो तूं पुटु वठण आयो साईं खां आऊं तोखां पुछां थो तोखे अखियूं कंहिं ॾिनियूं चवंदो अल्लाह ज़बान कंहिं ॾिनी चवंदो अल्लाह दिल कंहिं ॾिना चवंदो अल्लाह चुप कंहिं ॾिना चवंदो अल्लाह पेशानी कंहिं ॾिनी चवंदो अल्लाह कारा वार कंहिं ॾिना चवंदो अल्लाह हथ पेर कंहिं ॾिना चवंदो अल्लाह जिगर फिफड़ गुर्दा दिल दिमाग़ कंहिं ॾिनियूं चवंदो अल्लाह पुट कंहिं ॾिनियूं साईं टपड़ मिलिया अल्लाह वटां पुट मिलियो साईं वटां सदके वञा तुंहिंजे इन्हनि ॿोलनि था ॿुधो वरी इन खां ॿियो जेकॾहिं सुवाल कंदो तोखे पुटु मिलियो साईं वटां और ॿियो सुवाल सुभाणे आउं इहो करियां थो पोइ बादे खे तूं किथां मिलियो बादे खे तूं किथां मिलियो और ॾाॾे खे बाबो किथां मिलियो पर ॾाॾे खे ॾाॾो किथां मिलियो हलो अॻियां हलो ये दरगाहों का जो सिंध मुल्क पाकिस्तान में तो अंग्रेजन के पुटकड़ी दरगाह में मिला अंग्रेजन के दादा पुटकड़ी दरगाह में मिला कूड़ के चेबो ने सिंह थींदई कोने सिंह थींदई कोने साईं ॾूं थियो वॾो हले पियो घुमे पियो फिरे पियो खाए पियो पीए पियो साईं ॾिनो तोखे मिलियो कुनरी शहर में तो नालो पुछो ॿुधाई ज़ात पुछी ॿुधाई पुट कंहिंजो ॿुधाई हाणे इन साईं ॾिने खां पुछ पैदा तोखे कंहिं कयो साईं ॾिने खां पुछ पैदा कंहिं कयो चवंदो अल्लाह फ्रेंड्स खां पुछ किथां मिलियो साईं वटां हाणे तव्हां में अहिड़ो को अॻवान आहे सरदार आहे जेको पीउ पुट जो फ़ैसिलो कराए त सचो केरु कूड़ो हलो मौत सभिनीनि ते वॾे ते बि नंढे ते बि पीउ ते बि पुट ते बि ठीकु साईं ॾिनो वियो मरी हलो उहो तॾहिं ते जो वियासीं हाणे छा पियो चवे जगह रब जी रज़ा बाबा आयो साईं वटाओ पोइ ये छो न थो चई जगह साईं जी रज़ा असीं टनो गुलाम अली खाया आहियूं ऐं टनो गुलाम अली खायो आहियां वापसी किथे थींदी टनो गुलाम अली थींदी न या उमरकोट थींदी जॾहिं आयो साईं वटाओ पोइ ईअं छो न थो चई जगह साईं जी रज़ा फायदो वली के खाते में नुकसान अल्लाह के खाते में खोलो कुरान पंजवीं सिपारो शूरा सूरत रब देते हैं फरमाए लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्दि यखलुकु मा यशा يَهْدِي لِمَن يَشَاءُ إِنَاثًا وَيَهْدِي لِمَن يَشَاءُ الذُّكُورَ أَوْ يُزَوِّجُهُمْ ذُكْرَانًا وَإِنَاثًا وَيَجْعَلُ مَن يَشَاءُ عَقِيمًا إِنَّهُ عَلِيمٌ قدير फरमाए बादशाह के करे दूसरी दो वो अल्लाह की बादशाही में सो आसमान की बुलंदी पे भी वो अल्लाह की बादशाही जमीन की पस्ती पे भी वो अल्लाह की बादशाही फरमाए बादशाही भी वो अल्लाह की तलवर्जी भी वो अल्लाह की है अगर अल्लाह रब्बुल इज्जत की कुदरत खुदाए दो फरमाए काबुली बनी शाही नासा फरमाए की तदबीर दुनिया में दोया फजगा पूरी बनी शाह उद्दूर फरमाए के चादर
सूरी पुछदी दोया इनासा फरमाए जे ताकत वाले के चंद बारी नेमत भी दी दोया पुतन बारी नेमत भी दी दोया फरमाए की चाहिए दोया बारी नेमत का भी मारूम करे चली दोया पुतन बारी नेमत का भी मारूम करे चली दोया फरमाए बादशाही भी अल्लाह की तमर्जी भी अल्लाह की गाल खत्म करने तरफ अच्छा पैदा करने वालों केर गला दो सा खाने वालों केर है कलमे वालों रब तो जब जरे मनो था तब पैदा वो कयो खाराया आओ तो सजदा को खुदा जाए सजदा केंदा कबा रब जा कबा या सब जा कबा सजदा जो अकेले खुदा जा कबा अकेले खुदा जा वली तो अदब कबो एहतराम कबो इज्जत कभी मुर्शिद के मथे ते व्यार बो पर मुर्शिद के सामू मथो को झुकाए असी हिकड़न के खबर नथा वण केड़ी गाल में झली था बे जो सजदो न करो साईं यो इज्जत खातिर करियो था इज्जत खातिर करियो था अल्लाह का दुआ है रब तो सब्र आए लगे वेठलन के बार बार मक्के मदीने जो दीवार नसीब फरमा आमीन तो केड़े ब मजहब मसलक जमात वाले का पूछो कायनात के नबी जिंदगी में या दुआ भूली अल्लाहुम्मा ला तजअल कबरी वतनन युबद ओ मुअल्ला वो मोहम्मद जी या दुआ नहीं कई वो मोहम्मद के कब्र के पूजा का पाक एहसास कया ये नबिये जी यहूदी ईसाई नबियन बली के कब्र जा सजदा कया के कब्र जा नबियन जे कब्र जा और रब बता लानत मिली मिलो लानत मिली कायनात जो नबी बचे हो मुझे अल्लाह मुझे कब्र के पूजा का पाक हिसाब कया आई झुकबो मोहब्बत में में झुकबो है मोहब्बत हुंदी तू झुकंदे कायनात जो नबी गोया कि ये तो चले मत मुझे को मती तो आशिक को दीवानू को परवानू मुझे रोजे पे अचे मुझे कब्र पे अचे मुझे मजार मुबारक पे अचे प्यार में मोहब्बत में इश्क में सजी परेशानी मुझे कब्र के सामने झुकाए रब बटा लानत को मिलन या लानत को मोहम्मद का बर्दाश्त न थी तेरे करे ओ चाया तो कब्र के पाक साफ का पूजा कलमे वारो जडे नबी जे कब्र जा सजदा न तो बेन कब्र जा सजदा बराबर समेत कब्र जा सजदा नहीं वनो तम दरगाह ते और खैर जी गाल न थो कया कुरान जी गाल न थो कया जो अल्लाह के रसूल पे ईमान ना है कुरान पे ईमान है उन जी गाल न थो कया मुख्य रोल इन गाल के जो मुसलमान जी गाल कया थो मुसलमान जो विंदो है पांजी पेशानी कब्र जे सामने झुकायो वेठो कलमे वारो कुरान रब जो मथे पे रखी चमा थो कुरान जी ये तालीम है कुरान जो समझना है सोने मोहम्मद को दर्शना है दिलू वली पैगंबर को दर्शना है दर्शन सब ने जो ये ते पेशानी के सब जे सामने ना अकेले रब जे सामने झुकायो एकरो मानू मो मौलवी जे पेरन में केरियो मो मौलवी जे खबर है मोके छा दियो मोजे असी उए मौलवी आयु जो मानू के पेरन में ने मानू के दिलन में करन वाला ए हेदा वारी छा सुभान अल्लाह साईं अचे जो अचो साईं अचे दीदार करो साईं वेठो अध कलाक मर्दन में के कलाक साईं वेठो माई अरे शकीर हजारे मानू साईं के हथ में लाए साईं हथ नथो मिलाए सके शीशा बंद को ही मुरी गाड़ी की चुम्मी जो बचे स्पेयर जो को टायर लगा लो ने चुम्मी को बचे मेरी जे सामू इने करे बे झुके
जो ही कुरान का थोरो परे है कुरान के जकरे वेठो थी वञे त इन जी पेशानी सब जे साम्हूं अकेले रब जे साम्हूं करबल जो शहीद तोखे मूंखे इहो सबक ॾिनो त पेशानी के अकेले अल्लाह जे साम्हूं सुकाज दर दर जो पंहिंजे पाण खे किराए थो तोखे मूंखे बि नथो वणे इनखे पाण सियासी ॿोली में चवंदा आहिनि लोटो कुरान जी ॿोली में इहा मुशरिक तव्हां कुंदरी शहर में हिकिड़े माण्हू खे ॾिसो पिया पीपी जे ऑफिस जे साम्हूं बीठो आहे पीपी नारा पियो हाणे थोरी देरि खां पोइ उन माण्हू खे तव्हां ॾिसो नवाज़ शरीफ जी पार्टी जा नारा पियो हाणे वरी थोरी देरि खां बाद तव्हां उन माण्हू खे ॾिठो सोणे इमरान जा नारा पियो हाणे वरी थोरी देरि खां बाद तव्हां ॾिठो कौम जा नारा पियो हाणे राति जो असां मौलवी जे ड्रेस में अची असां मौलवी जा नारा हाणे तोखा जे करे केरु ॿुधो हिन नंबर ते कहिड़ी पार्टी सां तालुक आहे तूं छा चवंदे हिनजी त मूंखे ख़बर ई नथी बंगारू भी सब नहीं वही हुए घर नाल ने करे काको बनाई हुआ है खुशबू सब ने के कहो तो पर चले था तो ए इनकी तो मुझे खबर ही नहीं पे ये लोटो है आई पा गया पंजी गाल को बुधाया टिकड़े दफा मो वही लोटे तो सोच साईं यूसुफ वो लोटे दे वही सोच लोटे में मुझे पानी पौंदो है जग में पानी पौंदो है तमा के चंदा जग जोड़ो थियो है खिलंदो ए हाण मो शादी के हफ्ता गए जग रे खिलंदो ऐं जेकॾहिं चई ही लोटो है घुड़ंदो जग ते खिले थो लोटे ते जड़े पियो त लोटो बदनाम छो भंगार को लोटो सभिनी खे वहंदो आहे खुशबू से लोटो सभिनी खे कंदो आहे तव्हां ॾिठो हूंदो जेके शहर में वॾी वॾी मस्जिदूं न 10-12 पेशाबखाना ॿाहिरि ठहियल हूंदा आहिनि पेशाबखाना 12-13 लोटा ॿाहिरि पेशाब करने वाली और 2 नंबर में रखी आयो है उते जो है तो 2 नंबर में लोटो आयो वो 4थे नंबर पे है 4थे नंबर वाला लोटो वरी थोड़ी देर बाद 7वें नंबर पे है मुझे दोस्तों जो को दर पंजे पान के झुकाए ये कुरान की बोली है मुशरिक सियासी बोली है लोटो नबी इनके मुझे हिकड़ो बुधाए करबल में शहीद मुझे शय इहा सिखाई है इन पेशानी के सब जे सामने अकेले रब जे सामने सराय और कोई मिसाल दी यो मिसाल नहीं तवा का मुंह कबो वठा सजदे जो मिसाल तो वोट वांगुर ए वांगुर साईं किए वोट वांगुर किथरा सजदो किथरा वोट वो माण्हू वोट ॾेई ॿाहिरि निकितो तव्हां खां पुछो वोट ॾेई आहे हा ॾेई आहे कंहिंखे हाणे ॾाए वोटर जो जवाब ॿुधो ॻाल्हि ॿुध मुंहिंजे तॾे ते सभु हली आया पाण सभिनी सां हा कई राज भागे में मूंसां के फिटाई काने पाण बि कंहिंसां अॼु कोन फिटाईसीं ऐं सभु खे ख़ुशि कयोसीं चवंदो ये कल असांखे बि ॾिसो असां काती की तयारी कार आहे सभिनी खे वोटनि में ख़ुशि कीअं करे आयो भई कमु सवलो आहे मुंहिंजे साम्हूं जीअं वोटनि वारो पनो ऐं पेपर आयो पाण तीर ते ठपोयोसीं पाण गुलाब गुड़ ते ठपोयोसीं पाण बेट ते ठपोयोसीं पाण सीढ़ी ते ठपोयोसीं पाण किताब ते ठपोयोसीं पाण सभिनी खे ख़ुशि करे आया तो वोट के कम जो थो गला जोर सां इन करे के चवण वारी छा चयो करबल के शहीद के बारे में चई कटा कर गर्दन में करबला वाले कटा कर गर्दन में करबला वाले बदला गए कभी ताकत के सामने झुक नहीं सकते खुदा वाले नबी नाना अली बाबा नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो अल्लाह खां दुआ है रब साईं जेके जुमला चोराया है अल्लाह से पाने बारगाह में कबूल फरमाए असां देवबंदी तकलो इहो थो ये तकलो वचन करो तो इन पेशानी के सब जे सामू ने के सामू सुनाए दी गाना तो केजे सामू